रिपोर्ट फेस सुमरोठोल जे सी सेक्शन थाणे जी हद हेड कांस्टेबल रसूल बख्श ब्रोई धाड़ेलन सां मुक़ाबलो कंदे शहीद थियण बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो ॾोहारनि जे मुख़्तलिफ़ ठिकाणनि ते चढ़ायूं करे बदनाम ॾोहारी अरसलान घयों ऐं ॿियनि ॾोहारनि जे ठिकाणे ते चढ़ाई करे मींहूं काए ठिकाणनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। होॾां शहीद हेड कांस्टेबल रसूल बख्श ब्रोई खे पुलिस पारां चाक चौबंद जी सलामी ॾिनी वई, जंहिं बाद शहीद रसूल बख्श ब्रोई जी जनाज़ा नमाज़ अबाणे ॻोठ अब्दुल मजीद ब्रोई में सवें आलिन अखियुनि सां अदा कई वई, जंहिंमें DIA जे लाड़काणो नासिर आफ्ताब पठान, SSP जैकम्बाद कमर रज़ा जसकानी, डिवीज़न जे RDSPs ऐं ज़िले SHOs ऐं तमाम पुलिस अहलकारनि समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन खां बाद शहीद खे चाक चौबंद जी एज़ाज़ सां मिठी मां हवाले कयो वियो आहे। उन मौक़े ते DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद रसूल बख्श ब्रोई जी बहादुरी खे सलाम पेश कयूं था, जेको बहादुरी सां ॾोहारनि सां मुक़ाबलो कंदे शहादत जो जाम पीतो आहे। असांखे उन जी बहादुरी ते फ़ख्रु आहे। हिन चयो त सिंध पुलिस जे जवाननि सां गॾु आहियूं। हिन चयो त शहीद जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। संदसि फैमिलीअ जी माली मदद कई वेंदी। हिन चयो त शहीद जे खून खे रायगान थियण कोन ॾींदासीं। ॾोहारनि जी गिरफ़्तारी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। रिपोर्ट अशरफ अमान मातली पुलिस जे जुआ जे अड्डे ते छापो, औरत समेत 4 जुआरिन खे गिरफ़्तार करे वरितो। तफ़सील मूजिब SHO मातली अल ॾिनो पवर ॻुझी इतला ते अहलकारनि सां गॾु जुआ जे अड्डे ते छापो हणी 4 जुआरिन बच्चू मेघवाड़, कृष्ण मेघवाड़ ऐं मुमताज़ मेघवाड़ समेत हिकु औरत जुआरी शाहिदा राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जुआ जे अड्डे ते 1300 रुपया रोक रक़म ऐं ताश हथ SHO मातली वधीक कार्रवाइयूं कंदे मंशियात फ़रोश जवाबदार दानिस्तान ऐं शेर ज़मान नियाज़ी खे गिरफ़्तार करे वरितो, जिन जे कब्ज़े मां 10 लीटर देसी शराब हथ कयो वियो। गिरफ़्तार सामूरनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई ज़िला शहीद बनज़िराबाद जे नंढड़े शहर नवाब अली मोहम्मद सां तालुक़ रखंदड़ समाज सुधारक कामरेड मुजीब माशी जी न्याणी डॉक्टर प्रिय मुजीब, जंहिं पंहिंजी तालीम कैरियर में शुरू खां वठी हींअर ताईं मुसलसिल कामयाबियूं माणे पंहिंजे वालिदैन ऐं सिंध जो नालो रोशन कयो आहे। संदसि कामयाबी ॾांहुं वधंदड़ विखुनि तहत अॼु पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह में पोस्ट ग्रेजुएट्स कैटेगरी में पंहिंजी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सां गॾु यूनिवर्सिटी में पहिरीं पोजीशन माणे गोल्ड मेडल हासिल करे वरितो आहे। यादि रहे त डॉक्टर प्रिय मुजीब लिम्स यूनिवर्सिटी में MBBS दौरान पिण पोजीशन हासिल कई हुई, जॾहिं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में बि सॼे सिंध में पहिरीं पोजीशन माणे चुकी आहे। डॉक्टर प्रिय पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट में बतौर डिप्टी डायरेक्टर जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। डॉक्टर प्रिय सर्विस दौरान सिंध सतह ते मास्टर ट्रेनर ऐं मोटिवेशनल स्पीकर तौर पिण साम्हूं आई आहे। हिन वक़्तु पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट में पोस्ट ग्रेजुएशन में पिण डिपार्टमेंट तोड़े यूनिवर्सिटी सतह ते पहिरीं पोजीशन हासिल करे गोल्ड मेडल पंहिंजे नाउ कयो आहे। डॉक्टर प्रिय जी मुसलसिल कामयाबियुनि ऐं शानदार तालीम ऐं तरबियत ते संदसि वालिद कामरेड मुजीब माशी ऐं संदसि भाउ एडवोकेट सचल माशी खे मुबारक जो सिलसिलो जारी आहे। नौशरो फिरोज रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगड़ मिठियाणी पुलिस चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती। 3 अणॼातल चोर उस्ताद मुमताज़ खोखर जे घर मां मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। पुलिस खे बर वक़्तु इतला ॾिनो वियो। मिठियाणी पुलिस जवाबदारनि जो पीछो कयो त पुलिस ऐं फ़ौरन विच में मुक़ाबले जे नतीजे में चोर मोटरसाइकिल छॾे फरार थी विया। तस्दीक बाद हथायल मोटरसाइकिल उन जे असल मालिक उस्ताद मुमताज़ खोखर जे हवाले कई वई। उन मौक़े ते मोटरसाइकिल मिलण जी ख़ुशी में ॻोठाणनि पारां SHO मिठियाणी नसरुल्ला जावरी खे नोटनि जा हार पाराए ऐं ॿिए अमले खे गुलनि जा हार पाराए अमले जी महिनत खे सारायो ऐं चयो त पुलिस जा जवान फौरी तौर पहुचण सबबि मोटरसाइकिल वापसि थी। उन मौक़े ते SHO साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे मिठियाणी थाणे ते कुझु ॾींहं थिया आहिनि, पर SSP मैडम साए अज़ीज़ पारां पुलिस नफ़री वधाए ॾिनी वई आहे, जंहिं सबबि असांजो गश्त ऐं पिकेटूं क़ाइमु थियल आहिनि, पर अवाम जो सहकार ज़रूरी आहे। ईअं ई अवाम सहकार करे त ॾोहारनि खे हरगिज़ माफ़ न कबो। मज़कूरा ॾोहारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मेयर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो मेयर सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं करप्शन पेपर आउट करण ख़िलाफ़ सेकेंडरी स्कूल टीचर्स उम्मीदवारनि पारां अली सखा रुबानी, आसिफ खोसो, ज़ुल्फ़कार चांडियूं, इशफाक चांडियूं, अफ़ज़ल शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब में अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड खणी मेरठ जी लताड़ पेपर आउट थियण ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरठ जी लताड़ थी रही आहे, करप्शन जी बाज़ार उरूज ते आहे, पैसनि एवज़ पेपर आउट थी रहिया आहिनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पैसनि एवज़ नौकरियूं विकिरो करे रही आहे। पेपर आउट करण वारनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए। हिननि घुर कई आहे त सिंध पब्लिक सर्विस
कमीशन अंदर करप्शन, पैसनि एवज़ नौकरियूं विकिरो, पेपर आउट कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे उस्तादनि जूं भर्तियूं शिफ़ाफ़ ऐं सुठी साख रखंदड़ इदारे खां कराई वञे।